सैफुल्ला करमी सवाल कयो आहे त अगर को शख्स जनाज़े निमाज़ जे दौरान अचे ऐं ॿ तकबीरूं निकिरी वञनि, हाणे छा करे उहो? उन जे लाइ फतावा शामी जे अंदरि, फतावा हिंदिया जे अंदरि ऐं फ़िक़्ह हनफ़ी जे मोतबर किताबनि में आहे त जीअं ई ॿ तकबीरूं निकिरण खां पोइ मुक़्तदी अचे, मसबूक अचे, त उहो इंतज़ार कंदो टीं तकबीर जो। जीअं ई इमाम टीं तकबीर चवंदो ओॾी महिल ई अल्लाहु अकबर चई शामिल थी वेंदो। पर जेकॾहिं इमाम सलाम फेरींदो त सलाम फेरण खां पोइ जेका हिन जूं ॿ तकबीरूं रहियल आहिनि उन्हनि खे पढ़ी वठंदो जनाज़े खणण खां पहिरीं। पर सम्झे थो, अंदेशो अथसि त जनाज़ो पहिरीं खजी वेंदो त पोइ बहितर इहो आहे त उहो सिर्फ़ु तकबीरूं पढ़े, उन जे विच में जेका दुरूद ऐं सना वग़ैरह पढ़बी आहे उनखे छॾे ॾे, सिर्फ़ु तकबीरूं पढ़े। वल्लाहु आलम बिस्सवाब।